कंदाकोट लागू 20 सेक्शन थाना यादवकोट अब्दुल खालिक सोरियानी गोलीमार में शरपसंद अनासरण पारां रिटायर उस्ताद के घर में गेड़ी हथियार की ज़रूरत औरतुन के यरगमाल बणाए सोलर सिस्टम फ्रिज टीवी वॉशिंग मशीन मोटर समेत घर में रखियल कीमती सामान की भञल राह करे रखियल अनाज भी खणी विया। इन सिलसिले में मुतासिर रिटायर उस्ताद अब्दुल कादिर मलिक संदस जी घरवारी मुस्मात हाजरा खातून मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त 2-3 ॾींहं अॻु नौजवान दीनमुन मलिक ऐं नारी करीमा खातून मलिक प्यार जो परिणो कयो, जंहिंसां असांजो कंहिं बि क़िस्म जो को बि वजह वास्तो न आहे। उन बावजूद नारी जे वारसनि काह करे असांजे घर में रखियल सोना ज़ेवर रोक रख समेत ॿियो क़ीमती सामान ॿुहारे आसानी सां फ़रार थी विया आहिनि। उन्हनि ॿुधायो त अॼु जी पुलिस खे इतला मिलण शर्त असां वटि पहुती पर जवाबदार पहिरियों घर खाली करे फ़रार थी विया। उन्हनि वधीक चयो त असांजो लखें रुपए जो नुक़सानु थियो आहे, जंहिं लाइ असीं SSP कश्मीर कंदाकोट मोहम्मद मुराद गांगरो समेत ॿियनि वस वारनि आला अख़्तियारनि खे अपील करियूं था त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।